तव्हां सभिनी जो स्वागत आहे। ओम शांति। जय झूलेलाल। एकवीं सदी कंप्यूटराइज ज़मानो। दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी। सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम। सिंधु दर्शन संगम आहे नौजवान तकनीकी माहिरनि जो। सिंधु दर्शन मेलाप आहे क़ाबिल ऐं मक़बूल फनकारनि जो। पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण, प्रोग्राम करण, ॾिसण हिकु अहिड़ी कोशिश साबित थींदी जेका देश परदेश जे सिंधियुनि खे पाण में मिलाए सघे। सिंधु दर्शन ते तव्हां दर्शन करे सघंदा पंहिंजी संस्कृति, सभ्यता, रीतियुनि ऐं रस्मुनि जो, कला ऐं विंदुर जो। अचो त गॾिजी पाण में ॻायूं ऐं वॼायूं, पंहिंजी कला, साहित्य ऐं ॿोलीअ खे बचायूं। सिंधु दर्शन। सिंधु दर्शन। ॻायूं वॼायूं, ॿोली बचायूं। नई शुरूआत। गुज़रियल ॾुख विसारे छॾियूं, अॼु खे नई उमेद सां क़बूल करियूं। हर नई शुरूआत सां ज़िंदगी अॻिते वधे थी। उमेद पैदा करण लाइ पाण अॻिते वधूं। हिन नए सफ़र में अॻियां कदम वधायूं। नई शुरूआत जूं ॾुखायूं। कुझु नओं शुरू करण आसान न हूंदो आहे। कामयाबी लाइ ज़रूरी आहे कुर्बानी, यानी सुख आराम छॾे ॾियण, सब्र, नतीजनि जो इंतज़ार करण, इज़्म, फ़ैसिले में मज़बूत रहण, सुकून, मुश्किल वक़्त में सुकून रखण। कामयाबी उन्हनि खे मिले थी जेके ॾुखाइनि खां न डिॼंदा आहिनि। जिराफ जे बछड़े जो सबक़। जिराफ जो बछड़ो भार करण खां पोइ बि उथण सिखंदो आहे। माउ खेसि धक हणी बीहण सेखारींदी आहे। इख़लाक़ी सबक़। किरण नाकामी नाहे, हर भेरे उथण ही कामयाबी आहे। मायूसी ज़िंदगीअ जो हिकु अहम सबक़ आहे। हिमत बक़ाइबे हालतूं। ज़िंदगी हिमत जी आज़माइश आहे। मुश्किलातुनि खां भॼण सां को फ़ाइदो नाहे। ॾुखाइनि खे मुंहुं ॾियण सां हदफ़ वेझो थींदो आहे। सबक़ इहो ई सिखणो आहे कि उनमें हर भेरे किरण खां पोइ उथूं। मेहनत करियूं। कामयाबीअ जे लाइ ज़रूरी आहे मज़बूत ज़हनी हालत, पंहिंजे सफ़र ते यकीन, रुकावटुनि खे मुंहुं ॾियण जी हिमत। यादि रखो, गैर मामूली कोशिश सां ई गैर मामूली कामयाबी मिले थी। चैलेंजनि खे क़बूल करियो। भार उथी अॻिते वधूं। मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई पंहिंजी सलाहियत दरफ़ाक़त करियूं। गैर मामूली कामयाबी उन्हनि खे मिलंदी आहे जेके गैर मामूली जदोजहद कंदा आहिनि। हिमत ऐं इज़्म सां पंहिंजे सफ़र जी शुरूआत करो। दुखड़न
संग